नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। चीफ जस्टिस जो चवणु आहे त फ़ैसिलो 7:30 वॻे ॿुधायो वेंदो। सुप्रीम कोर्ट पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे रोस्ट्रम ते घुराए वरितो। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त असां सियासी फ़ैसिला नथा करे सघूं पर एहतियात वारा फ़ैसिला कंदासीं। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। फ़ैसिलो 7:30 वॻे ॿुधायो वेंदो। तफ़सील वठंदासीं इस्लामाबाद मां सुभान खोसो खां। सुभान, आगाह कजो। जी बिल्कुलु अहम केस आहे सॼे मुल्क जूं जेके नज़रूं सुप्रीम कोर्ट में आहिनि। अॼु जेको आहे त सुप्रीम कोर्ट जॾहिं जेका ॿुधणी शुरू थी हुई त पहिरियों इहे रिमार्क्स साम्हूं आया हुया त जेको आहे स्पीकर जेका रूलिंग आहे उहा ग़लति आहे, उहा जेको आहे त असां सम्झूं था उहा ग़लति आहे। ऐं उनखां पोइ उन जेको आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी खां पहिरियां शहबाज शरीफ़ खे रोस्टम ते घुरायो वियो। उन पंहिंजो बयानु रिकॉर्ड करायो। उनखां पोइ वरी जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी कुझु देरि पहिरियां जॾहिं हिते पहुतो त उनखे जेको आहे त रोस्टम ते घुरायो वियो ऐं जेको आहे चीफ जस्टिस पारां सवाल कयो त बिलावल भुट्टो साहिबु अव्हांजो छा मौक़िफ़ आहे हिन केस बाबति। जंहिं ते बिलावल चयो त जेका स्पीकर पारां जेका रूलिंग आहे उहा गैर आइनी तरीक़े सां जेका असेंबली जेका उनखे जेको आहे कयो वियो आहे त उनखां पोइ जेको सॼो तमामु जेको फ़ैसिलो आहे उहो महफ़ूज़ कयो वियो आहे ऐं इहो वाज़े कयो वियो आहे त शाम जो 7:30 वॻे इन केस जो फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। ऐं जेको आहे त हिन वक़्तु उहो जेको केस आहे जो फ़ैसिलो आहे उहो महफ़ूज़ कयो वियो आहे ऐं सुप्रीम कोर्ट पारां इहो वाज़े कयो वियो आहे त शाम जो 7:30 वॻे इन अहम केस जो जेको फ़ैसिलो उहो ॿुधायो। ठीकु आहे, महिरबानी सुभान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।